अस्सलाम वालेकुम नाज़रीन, मेरान टीवी न्यूज़ में भलेकार आऊं यहाँ पिरियागुल सबका पेरिक नज़र हेडलाइंस ते। इस्लामी मुल्कन पारा इसराइली पहिरीं वज़ीर जी सोमाली लैंड के दौरे की मज़म्मत। इस्लामी मुल्कन पारा सोमालिया से यकजहती जो इज़हार। 22 इस्लामी मुल्कन के पहिरीं वज़ीरन ऐं OIC तरफा गडियल बयान में चयो पियो आहे त इसराइल के पहिरीं वज़ीर जो दौरो सोमालिया की खुदमुख्तारी की भनकड़ी आहे। इसराइल पारा सोमाली लैंड की तस्लीम करण जो फैसलो बर्दाश्त जोगो नाहे, उन सां खिते में अदम इस्तेहकाम वधी सके थो। अमरीकी सदर डोनाल्ड ट्रंप चयो आहे त सॼी दुनिया जे मुल्कनि मथां अमरीकी फ़ौजी हमले जो हुकुम ॾियण जो अख़्तियार रखां थो। कमांडर इन चीफ जी हैसियत में अख़्तियारनि जे हद जो फ़ैसलो करण वारो बि आऊं पाण ई आहियां। इन बयान में डोनाल्ड ट्रंप वधीक चयो आहे त मूंखे रुगो मुंहिंजी इख़लाक़ियात ऐं मुंहिंजो दिमाग़ ही रोके सके थो। वेनेज़ुएला जा मामला पाण हलाईंदसि। वफ़ाक़ी गृह वज़ीर मोहसिन नक़वी की सदारत हेठि इजलास FIA इमिग्रेशन विंग की कारकर्दगी जो जायज़ो। गैर कानूनी इमिग्रेशन ऐं इंसानी स्मगलिंग खिलाफ मुहिम ते गौर वीचार। गैर कानूनी इमिग्रेशन में मुलविस माफिया खिलाफ सख्त कार्रवाई जो हिदायतों। वफ़ाक़ी गृह वज़ीर चयो आहे त एयरपोर्ट ते इमिग्रेशन चेकिंग के निज़ाम के असराइतो बणायो वञे। सफ़री दस्तावेज़न की सख्त स्क्रीनिंग कई वञे। PTI जे अॻूणी अॻवान फवाद चौधरी चयो आहे त बैरिस्टर गौहर उहिदो संभालियो आहे त थोरी हिम्मत बि ॾेखारे। असांखे ख़बर आहे तव्हां ॻाल्हियूं चाहियो था। शाह महमूद कुरैशी समेत समूरी क़यादत ॻाल्हियुनि जो चइजकी आहे। मीडिया सां ॻाल्हाईंदे फवाद चौधरी चयो आहे त PTI जे असल माण्हुनि खे अवां थुॾा हणी कढी छॾियो। असां चाहियूं था त आसिफ अली ज़रदारी ऐं शहबाज शरीफ ॻाल्हियुनि जी ऑनरशिप खणनि। कराची में तहरीक इंसाफ के अञा जलसे की इजाजत न मिली। इंसाफ हाउस पारां लगल PTI जा टेंट पुलिस हटाए छॾिया। ज़िले इंतजामिया जो चवणु आहे त सिक्योरिटी क्लियरेंस मिलण बाद जलसे की इजाजत ॾेई सघिजे थी। कंहिं बि सियासी पार्टी के रोड या घटियूं बंद करण की इजाजत नाहे। दोदापुर वेझो कारे जे इल्ज़ाम हेठि ॿिटो क़तल। ॻोठ आरिफ जखराणी में जवाबदार पंहिंजी भेण इकबाला ख़ातूनी नौजवान जफर जखराणी के बंदूक जा फायर करे क़तल कर छॾियो। पुलिस जो चवणु आहे त वाक़ियो कारे इल्ज़ाम हेठि पेश आयो आहे। वधीक जांच कई पई वञे। बदीन में हारी कैलाश कोहली जे कातनि की गिरफ़्तारी लाइ धरणो ॿिए ॾींहुं बि जारी। मक़तूल जा वारिस सियासी समाजी पार्टियुनि जा कारकुन सरापा एहतजाज बणल। थरकोल रोड ते लॻल धरणे में औरतुनि ऐं ॿारनि जो बि वॾो अंग शरीक। पुलिस खिलाफ नारेबाज़ी। अॻवाननि जो चवणु आहे त पुलिस हारी कैलाश जा कातिल गिरफ़्तार करण में संजीदा न आहे। जवाब पाइण जी गिरफ़्तारी ताईं धरणो जारी रखियो वेंदो।